नासिक अंधकोट के कच्चे जे इलाइक़े में नौजवान दरिया में बुॾी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कई था गुलाम रसूल मीरानी का। गुलाम रसूल, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल ही कंदकोट जे सिंधु दरिया में जे वेकरन में चाड़ वारो जो सिलसिलो है वो मुसलसल जारी है। कंदकोट जा जेके कच्चे वारो इलाइक़ो है वो मुकम्मल तौर ते पानी हेठ अची चुको है। इन वक्त जो सिंधु दरिया में विचोले दर्जे की बोर जी उहा डिक्लेयर थियल है। जैसे तो पानी हेठ जेके केतरा ही जेके ॻोठ आहिनि उहे पानी हेठ अची चुका आहिनि। पानी हेठ अची वियल जंहिंमें ॻोठ आहे रेस मैंगल चाचड़, उनजो नौजवान आहे जेको टूप ज़रिए जेको आहे त कच्चे खां पके तरफ़ अची रहियो हो, त जेको बोट वारे हिन पानी में जेको आहे त बुॾी वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नौजवान जो जेको आहे त अञा ताईं उहो जेको फोत थी वियो आहे ऐं बुॾी करे हुनजो जेको अञा ताईं लाश जेको आहे उहो हथु अची न सघियो आहे। इलाइक़े वासी ऐं हुनजा जेके मक़बूल जा जेके वारिस आहिनि उन्हनि पारां जेको आहे दरिया सिंध में ॻोल्हा जेको आहे उहो शुरू करे छॾी आहे। पर पानी जो चाड़ जेको आहे उहो वधीक हुजण जे करे जेको आहे त उन्हनि खे ॻोल्हा में जेको आहे उहा दुश्वारी जेके आहिनि उहे पेश अचे पई। उन्हनि ज़िले इंतिज़ामिया खां जेको आहे त पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त नौजवान जी लाश में जेको आहे त उन्हनि खे ॻोल्हा करण में जेको आहे पूरी तौर ते मदद कई वञे। जी गुलाम रसूल, अवां जी वॾी महिरबानी।